नाज़रीन तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कई आहे। हिकु बयान में बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त इमरान ख़ान जो मुल्क खे ख़ैराती इदारे वांगुरु हलाइण वारो तजुर्बो मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे। पीपी चेयरमैन चयो आहे त इमरान ख़ान ऐं संदसि साथी परवेज़ मुशर्रफ वांगुरु फुलुट करण बाद मुल्क खे तबाह करे लंदन भॼी वेंदा। हुन चयो आहे त ख़दशो आहे त जेकॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करे वई त मुल्क जो निवालो निकिरी वेंदो। अव्हांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इमरान ख़ान ते तनक़ीद कंदे चयो आहे त ख़दशो आहे त जेकॾहिं इमरान ख़ान जी हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करे वई त मुल्क जो निवालो निकिरी वेंदो। तफ़सील मालूम कंदासीं कराची मां गाज़ी जंडीर खां। जी गाज़ी, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे तरफ़ां जारी कयल बयान में सख़्त तनक़ीद कई वई आहे वज़ीर आज़म इमरान ख़ान ते। अॼु जेको बिलावल हाउस जे तरफ़ां बिलावल भुट्टो ज़रदारी जो बयान जारी कयो वियो आहे, उन में बिलावल भुट्टो चयो आहे त इमरान ख़ान मुल्क खे ख़ैराती इदारे वारे सिर ते जेको हलाइण वारो तजुर्बो हुयो उहो मुकमल तौर ते नाकाम थी चुको आहे ऐं पाकिस्तान जे ठहण खां हींअर ताईं जेको सभ खां वधीक नुक़सानु पहुचायो आहे मुल्क खे, मुल्क जी मईशत खे, ऐं जेका तबाही आई आहे उहा इमरान ख़ान जे दौर में आई आहे। इन खां पहिरियां कंहिं बि हुकुमरान मुल्क खे एतिरो नुक़सानु न आहे रसायो। अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में चयो आहे त इमरान ख़ान ऐं उन जा हवारी परवेज़ मुशर्रफ जीअं मुल्क मां लुटखोर करण खां पोइ मुल्क खे तबाह करे लंदन भॼी वेंदा, जंहिंखां पोइ जेको मुल्की हालत हूंदी, जेका मुल्की मईशत जी तबाही हूंदी, उनजो वज़न क़ौम ते पवंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो बि चवणु आहे त खेसि ख़दशो आहे त अगरि जेकॾहिं इमरान ख़ान इक़्तिदार जी जेको मुद्दो आहे उनजो 5 सालनि वारो उहो पूरो करे वियो त सॼो मुल्क दिवालपुणे जो शिकार थी वेंदो ऐं आम माण्हू अज़ाब भोगींदा। बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे बयान में इहो चयो आहे त इमरान ख़ान मुल्क खे एतिरो बदहाल करे चुको आहे जो ईंदड़ हुकूमतूं दहाकनि ताईं इन्हनि ज़ख़्मनि खे, जेके मुआशी ज़ख़्म आहिनि, उन्हनि जो जेको अज़ालो कंदियूं रहंदियूं, तॾहिं मुल्क ठीक न थी सघंदो। अॼु इंतिहाई सख़्त बयानु आहे ही बिलावल भुट्टो ज़रदारी जो, जेको वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िलाफ़ आहे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान जूं जेके मुआशी पॉलिसियूं आहिनि उनखे सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन चयो आहे त आइंदा केतिरा ई नस्ल इमरान ख़ान जी जेको ही तब्दीली वारो ख़ौफ़नाक तजुर्बो आहे उनजी क़ीमत अदा कंदा रहंदा, छाकाणि त पाकिस्तान खे एतिरो नुक़सानु पहुचाए चुकी आहे इमरान ख़ान जी वफ़ाक़ी हुकूमत। संदसि मूजिबि त मुल्क जी जेका मुआशी तबाही आहे उनजो सभ खां वॾो जेको ज़िम्मेदार आहे उहो इमरान ख़ान आहे। ख़ासि तौर ते जेके नौजवाननि जूं उमीदूं आहिनि उन्हनि जो क़त्ल-ए-आम कयो वियो आहे। नौजवाननि खे ख़्वाब ॾेखारिया विया हुआ रोज़गार जे हवाले सां, पर उबतो मुल्क में बेरोज़गारी आहे ऐं मईशत तबाही तरफ़ वञे पई। बिलावल भुट्टो ज़रदारी इहो पिणु चयो आहे त इमरान ख़ान मुआशी बहरान वरसे में इमरान ख़ान खे न मिलियो हो, पर ही इलेक्टेड वज़ीर आज़म जूं जेके मुआशी पॉलिसियूं आहिनि उन्हनि बहरान पैदा कयो आहे ऐं इमरान ख़ान जी वफ़ाक़ी हुकूमत अॻूणनि हुकुमराननि ते इल्ज़ाम खणी पंहिंजी जेका नाअहली आहे उनखे लिकाइणु चाहे थी। जी, वॾी महिरबानी अव्हांजी अपडेट करण लाइ।